अरे हीअं ट्रपी वञे हाजी दोस्तों सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। मां हिते वीडियो में थो ॻाल्हायां। जेके दोस्त ॾिसण वारा आहियो, ही असांजे ॻोठ जे भरिसां ई आहे, अमीर पीर जे भरिसां ही दोस्त ॿुगियो आहे जेको जंगुनि खां माज़ूर आहे ऐं यतीम बि आहे, माउ पीउ कोन्हे को ऐं ॿनी ॿारो बि कोन्हे को। ही ईअं ई जीअं तगारी ते आयो त ईअं ई पंहिंजो पेट पालींदो आहे ऐं मज़ूरी ते वेंदो आहे। ऐं हीअ ॿननि सां ॿार सां हाणे 5 किलोमीटर दादू परे आहे, पर इहो दादू बि तगारी ते ईअं वेंदो आहे ऐं दरिया ते बि ईंदो आहे, वारी मां बि तगारी हलाईंदो आहे ऐं सॼे ॻोठ वारा ॿुधाईंदा आहिनि असांखे। हीअ अॼु असांजो रुख चढ़ी वियो, सो तॾहिं मां हिन जी वरी इहा वीडियो ठाही ऐं हिन जी सॼी तफ़सील बि पुछा कयमि। हिन चयो त मां ईअं दादू बि वेंदो आहे, पंहिंजे ॻोठ माइटनि मिटनि भत वाट ते बि वेंदो आहे। थोरो पाण खां पुछूंसि था। जी दादा, तव्हांजो नालो दादा? असांजो नालो मोहम्मद यूनुस। जी साईं। असां ज़ात पाण ॿुगिया आहियूं। मां हिन तगारीअ ते हलंदो आहियां ऐं कंहिंखां 5 रुपया वंड बुन घुरंदा आहियूं, न की गदागिरी कंदा आहियूं, पंहिंजी मज़दूरी महिनत ई कंदा आहियूं। मिर्चनि जी गुॾ थींदी आहे, हिन तगारीअ मां लही वञी उनजी गुॾ कढंदा आहियूं। सही। वरी को अहिड़ो प्रोग्राम हूंदो आहे कंहिं मिट माइट जो, वरी उन ते बि हिन ई तगारीअ ते ई वेंदा आहियूं। तव्हांजी बनी आहे बाबा? न बनी बि असांखे कान्हे पंहिंजी। वालिद साहब? बाबो साईं गुज़ारियो आहे, अमड़ बि कान्हे। अच्छा दोस्तो, ही दोस्त आहे मुंहिंजे ॻोठ खां बसि किलोमीटर परते आहे। सो मां त हुनखे न ॾिठो ईअं तगारी ते कॾहिं। सो अॼु मां हुनखे तगारी ते, अञा हिकिड़ी ॿ वीडियो हिन जी मां ॿी बि भरींदुसि। वरी वापसि वञो ईअं साईं ॾिसूं। हे यको ईअं हिकु सां इहो तगारी ते ईअं ई वेंदो आहे तमामु स्पीड सां। रोड ते त चवंदा आहिनि जी वॾी स्पीड हूंदी आहे। वाह साईं वाह।